डियर व्यूअर्स अस्सलाम वालेकुम। मां मुख्तियार अब्बासी आहियां। तव्हां ॾिसी रहिया आहियो मुख्तियार अब्बासी MA TV। मुख्तियार अब्बासी MA TV में मां तव्हांखे ख़ुशि आमदीद थो चवां। अॼु जे मुंहिंजे ॻाल्हि ॿोल जो जेको बुनियादी मक़सदु आहे उहो हिकु अहिड़ो चैप्टर आहे, हिकिड़ो अहिड़ो मज़मून आहे जेके सिंध जे बल्कि पाकिस्तान जे तमामु घणनि माण्हुनि खे ख़बर हूंदी। उहो आहे सेवण में लाल शाहबाज़ कलंदर जे मज़ार जे पासे में पठाण जी काफ़ी। पठाण जी काफ़ी हर माण्हू खे ख़बर हूंदी, बल्कि अक्सरियती माण्हुनि खे ख़बर आहे त पठाण जी काफ़ी मशहूरु आहे। जेको बि कलंदर जी ज़ियारत करणु वेंदो आहे त उहो पठाण जी काफ़ीअ जो चकर ज़रूरु लॻाईंदो आहे। पठाण जी काफ़ीअ ते मशहूरु आहे त हुते मुफ़्त में लंगर न्याज़ जेको आहे सो हलंदो आहे। सेवण में अटकल 15 काफ़ियूं आहिनि, जंहिंमें पठाण जी काफ़ी जेका आहे उहा सभिनी खां वधीक मशहूरु आहे। उते जेको आहे उहा नादर शाह मुर्शिद दरगाह नादर शाह पठाण जे नाले सां उहा पठाण जी काफ़ी आहे। और नादर शाह जेको आहे 1973 में उन पठाण जी काफ़ी खे आबाद कयो हुयो। उहा जेका आहे सा उन जी नादर शाह जी मज़ार बि उते ई आहे। बज़ाहिर नादर शाह जेको आहे उहो फ़क़ीर हुयो लाल कलंदर जो। उते सफ़ाई सुथराई ॿुहारी ॾियणु वग़ैरह ॿियूं करणु ऐं उन खां पोइ जेको आहे सो उते ख़िदमत करणु, इहो सॼो कमु उहो नादर शाह कंदो हुयो। उन जे गुज़ारे वञण खां पोइ उन जो भाटियो आहे, उन खे पग बदिराई वई। उन जो मतिलबु उहो गादी नशीन थियो। हाणे अचूं था त पठाण जी काफ़ीअ जी जेका बुलंद इमारत आहे, जेका गेट खां वठी शुरू थिए थी, उहा अंदरि उन में तक़रीबन 350 कमरा आहिनि, जिन में मुसाफ़िरनि खे लंगर जी सहूलियत समेत हफ़्तो खनि तरसण जी इजाज़त बि मिले थी। यादि रहे त उन में अक्सरियत जेका मुसाफ़िरनि जी हूंदी आहे उहा KPK, उन खां पोइ अफ़गानिस्तान, उन खां पोइ पंजाब खां ईंदड़ माण्हू जिन खे सेवण में जॻह न हूंदी आहे त उहो पठाण जी काफ़ीअ में उन्हनि 350 कमरनि में रहंदा आहिनि। उन करे उन्हनि खे लंगर बि मुफ़्त में मिलंदो आहे ऐं उन्हनि खे रहाइश बि मुफ़्त में मिलंदी आहे। हाणे सोचण जी ॻाल्हि हीअ आहे, सुवालु हीअ आहे त 350 कमरा जंहिं इमारत में हुजनि ऐं उते जेको आहे सो तक़रीबन 4 खां 5 हज़ार 6,000 माण्हुनि खे जेको आहे सो लंगर मिले त इहो हिकु तमामु वॾो सुवालु आहे। मां पाण उते तमामु घणी तहक़ीक़ कई आहे। उते अंदरि मां वियो आहियां, उते मुख़्तलिफ़ माण्हुनि सां मिलियो आहियां। मूंखे तमामु घणियूं मुतज़ाद ॻाल्हियूं ॿुधण में आयूं। कनि चयो त हिते जेको आहे सो ॿियो नंबर धंधो थींदो आहे। कनि चयो त हिते स्मगलिंग थींदी आहे। कंहिं चयो त पठाणनि जा जेके तमामु वॾा सरमाएदार आहिनि उहे हिते जेको आहे सो ख़ैरियत में उहे पैसा ॾेई वेंदा आहिनि ऐं उन खां पोइ जेको आहे उहो लंगर हलंदो आहे। इन क़िस्म जूं ॻाल्हियूं ॿुधण में आयूं। पुलिस जे कुझु माण्हुनि सां ऐं एजेंसियुनि जे कुझु माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल थी। हुननि चयो त हिते जेको आहे सो अहिड़े क़िस्म जी का बि ॻाल्हि कोन्हे जेका मशहूरु आहे त हिते जेको आहे चर्स आफ़ीम ऐं हीरोइन जो धंधो कयो थो वञे। पर मुंहिंजो चवणु हीअ आहे, मुंहिंजो सुवालु आहे त पठाण या अफ़गानिस्तान जो माण्हू जेको आहे उहो तव्हांखे ख़बर हूंदी त अफ़गानिस्तान में ॾोॾी पैदा थिए थी। अफ़गानिस्तान में नशेदार शयूं पैदा थियनि थियूं, हीरोइन खपाइनि था, क्लाशनकोफ जो कल्चर जो वापारु थिए थो, हथियारनि जो वापारु थिए थो। उन खे हू धंधो सम्झनि था ऐं वरी साॻे वक़्तु हू निमाज़ बि पढ़ंदा आहिनि ऐं साॻे वक़्तु वरी तमामु वॾा हू मज़हबी इंतिहा पसंद बि आहिनि। पठाण व्याज खे हिलाल सम्झंदो आहे। तव्हांखे सॼी ख़बर आहे, कराची खां वठी वेंदे KP ताईं कराची में जेको गाॾियुनि जो धंधो आहे उहो सॼे जो सॼो व्याज ते आहे। उन में जेको आहे उहो पठाण वरी तव्हां ॾिसंदा त वरी उहो मुसलो विछाए उहो निमाज़ बि पढ़ंदो आहे, उहो ख़ैर जा कम बि कंदो आहे ऐं इबादत बि कंदो आहे।
तमामु घणी तहक़ीक़ खां पोइ मूंखे ख़बर पई त उते हिकिड़ा के मशकूक माण्हू अचनि पिया जेकी लैंड क्रूज़रनि ते अचनि पिया ऐं लैंड क्रूज़रनि ते उहे तमामु वॾी हैसियत वारा माण्हू हुया। उहे शिकिल शबी ऐं ॻाल्हाइण में मूंखे पठाण लॻा, कुझु अफ़गानी बि लॻा घणे भाङे, पर घणे भाङे मूंखे जेको आहे सो अफ़गानी ऐं पठाण नज़र आया। पंजाब जो माण्हू ऐं बलूचिस्तान ऐं सिंध जो माण्हू अटे में लूणु बराबरि नज़र आयो। पर उहे लैंड क्रूज़रनि में जेके माण्हू अचनि पिया उहे मूंखे जेको आहे सो तमामु घणा पैसे वारा लॻनि पिया। हाणे सुवालु इहो पैदा थिए थो त उहे लैंड क्रूज़र वारा जेके पैसे वारा अचनि पिया त उहे कहिड़े मक़सद सां अचनि था, कीअं अचनि था, छो था अचनि, इहा हिकिड़ी ख़बर ख़ुदा खे आहे त ॿी ख़बर जेका आहे हुतां जे जेको आहे सो लिकियल एजेंसियुनि खे आहे। मां हीअ ॻाल्हि क्लियर कंदो हलां त सिंध में ऐं सॼे पाकिस्तान में हिकिड़ा अहिड़ा धंधा आहिनि जेकी लिकियल आहिनि धंधा, ऐं उहे जेके ॾिसो बल्कि एतिरे हद ताईं जो किन ख़ासि एजेंसियुनि खे ख़बर आहे पर कनि माण्हुनि खे ख़बर बि न पवंदी आहे। ख़ुदि हितां जे लोकल एजेंसियुनि खे बि ख़बर न पवंदी आहे त उहे कहिड़े क़िस्म जा धंधा आहिनि। मिसल तमामु वॾा वॾा माण्हू, मां नाला कोन थो खणा, पर उहे तव्हांखे हीरोइन जी स्मगलिंग कंदे ऐं कुकीन ऐं उन सां गॾोगॾु ॿिया जेके अहिड़े क़िस्म जा धंधा आहिनि उन धंधे करण में तव्हांखे जेको आहे सो मिलिया आहिनि। तंहिंजे करे पठाण जे काफ़ी जे नाले में जेको आहे उहो मुंहिंजी जेका आख़िरी राय बीठी आहे त भली बज़ाहिर हिते कंहिं बि क़िस्म जो अहिड़ो धंधो नज़र न ईंदो हूंदो ऐं थी सघे थो त उतां जे लोकल पुलिस ऐं लोकल एजेंसियुनि खे बि ख़बर न हुजे। पर मुंहिंजो हीउ जेको ख़दशो आहे त हिकिड़ा हिन क़िस्म जूं जेके माफ़ियाऊं आहिनि जेके लिकियल धंधा कनि थियूं, जेके सॼे पाकिस्तान में, मुंहिंजो टारगेट हर भरू ज़रूरी न आहे त को पठाण जी काफ़ी हुजे, छो त पठाण जे काफ़ीअ सां इलाही हीउ जेको आहे सो हिकिड़ो अक़ीदो बि शामिलु आहे। त मां उन अक़ीदे ते कोन थो ॻाल्हायां। लाल कलंदर शहबाज़ जे लाइ असांखे लखें किरोड़े इज़तूं आहिनि। हू सूफ़ी हुयो ऐं उनखां पोइ हू हिकु बुज़ुर्ग आहे। असीं लाल कलंदर शहबाज़ जा पाण जेको आहे सो हुनजे मज़ार ते वेंदा आहियूं, दुआ घुरंदा आहियूं। तंहिंजे करे मुंहिंजी हीअ ॻाल्हि उन तनासुब में नाहे त को मां लाल कलंदर जे जेको आहे सो उनजे अक़ीदतमंदनि जी दिलि ॾुखाइण थो चाहियां। पर मां हिकु अहिड़ी डॉक्यूमेंट्री ठाहियां थो, उन जे सोचण खां मूं यको वेठे सोचियो त आया मुंहिंजे हिन डॉक्यूमेंट्री खे ॿुधण सां किथे अक़ीदतमंदनि जी दिलि आज़ारी त न थींदी। पर मां उन्हनि जे आॾो इहा ॻाल्हि क्लियर करणु थो चाहियां त हिन मुल्क में जेकी बि अक्सर करे इन क़िस्म जा मुनाफ़े बख़्श जेके धंधा थियनि था उहे धंधा तमामु वॾा माण्हू कनि था ऐं उहे अहिड़ा त लिक में धंधा थियनि था जेकी जो तव्हां तसवर बि नथा करे सघो। मिसाल तौर सिंध गवर्नमेंट जेको आहे सो गुटके मैनपुड़ी 2100 ते क़ानूनी तरह बंदिश विधी आहे, असेंबली बिल पास कयो आहे। पर तव्हांखे ख़बर आहे त उहे 2100 उहे गुटका उहे मैनपुड़ियूं कीअं ठहनि थियूं, किरोड़नि जो कारोबार थिए थो ऐं उहो हले थो पियो। ऐं इहा सभु ख़बर जेका आहे उहा उतां जे पुलिस खे आहे, एजेंसियुनि खे आहे। तंहिंजे करे हिकिड़ियूं ॻाल्हियूं बज़ाहिर जेके आहिनि उहे ॿुधायूं वेंदियूं आहिनि त असांजो हिननि ते कंट्रोल आहे, पर उन्हनि ते कंट्रोल कोन आहे। तव्हांखे ख़बर हुजणु खपे त हीरोइन जेका आहे उहा सिंध जे हर पाड़े महले पाड़े में शहर में तव्हांखे आसानीअ सां 50 रुपए में 100 रुपए में जेका आहे उहा मिलंदो, हिकिड़ो डोज़ मिलंदो। आफ़ीम तव्हांखे मिलंदो, चर्स तव्हांखे मिलंदो। इन क़िस्म जूं जेके ॿियूं शयूं आहिनि, कुकीन आहे, इहे सभु शयूं तव्हांखे आराम सां मिलंदियूं। तंहिंजे करे हिन मुल्क में अहिड़ी का बि शइ नाहे जेका इम्पॉसिबल हुजे, जेका नामुमकिन हुजे। बज़ाहिर कानून हिकिड़ो आहे पर उन ते अमल कराइण वारा जेके आहे उहा इंतिज़ामिया आहे, उहे एजेंसियूं आहिनि, उहा पुलिस आहे ऐं पुलिस खे सभु ख़बर आहे। तंहिंजे करे
मां हीअ जेका वीडियो आहे उहा तव्हांजे आॾो मां पेश कयां थो। बाक़ी जन दोस्तनि खे पठान जी काफ़ी ते भली कमेंट्स करिणो हुजे, ॻाल्हाइणो हुजे ऐं वधीक पंहिंजो के शयूं ज़ाहिर करणियूं हुजनि त बिल्कुलु पंहिंजे कमेंट्स में करे सघो था। महिरबानी दोस्तो, ख़ुशि हुजो। पर मुंहिंजो आख़िर में इहो ई ख़दशो आहे ज़रूरु त ही हिकु पठान जी काफ़ी जेका आहे उहा अक़ीदतमंदीअ जे नाले में हिते जेको आहे उहो हिकिड़ो तमामु मुल्क जे वॾनि माफ़ियाउनि जो मर्कज़ आहे। इहो मुंहिंजो ख़दशो आहे, इहो मुंहिंजी पेशनगोई आहे, इहो मुंहिंजो तर्ज़ो आहे। महिरबानी दोस्तो, थैंक यू, ख़ुदा हाफ़िज़।